अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 जून वेनसडे। सुबुह जा थियनि पूरा 11। ज़हरा जे वञण खां पोइ मां 1 कलाक तक़रीबन कुझु कटिंग बि कया, कुझु किचन जो कमु कयो आहे। ऐं हे मुंहिंजो सॼो सामान मुंहिंजे पीसिस जो जेको ज़ख़ीरो आहे उहो हिते मौजूदु आहे। ऐं मां जेको आहे हाणे कंदमि सिलाई। ऐं कुझु कल्ह वारियूं बचियल टुकड़ियूं बि आहिनि, यानी कल्ह मीन्स पहिरियों वारियूं कटियल। सो हे कुझु डल प्रिंट्स भी हुआ मूं वटि थोड़ा, पर हे ॾाढो मज़े जो आहे। हिन में गोल्डन लाइनूं आहिनि, त हे लाइट ऐं डार्क मिली करे ॾाढो हिकिड़ो सुहिणो लुक जेको आहे क्रिएट थींदो। सो इन करे मां डल कलर्स बि यूज़ कंदे माना घबराईंदी न आहियां। मां हिकदमि जेको बि हूंदो आहे उहो मां खणंदी आहियां कपिड़ो। सो हिन में कुझु प्रिंट जेके आहिनि थोरा डार्क बि आहिनि, ॿिया बचियल पिया आहिनि जेके उन्हनि में इलाही डार्क ऐं सुठा सुठा प्रिंट्स आहिनि। सो हाणे हिते कंदमि कुझु देरि सिलाई। टाइम थियो 12:30 ऐं मां इलाही सारा माशाल्लाह ठाहे वई आहियां। ऐं गॾु मां हिते कटिंग बि कंदी रही आहियां। हिकु ॿ पीसिस नंढा नंढा कढिया आहिनि, जीअं हे सभु आहिनि। त हे हिकिड़ा काउंट करे हिते रखिया अथमि, ॿिया हे रैंडम ईअं ठाहे वई आहियां, काउंट न कया आहिनि अञा। हे मूंखे टोटल ठाहिणा आहिनि 120 हे पीसिस, 120 पीसिस। बसि ऑलमोस्ट इनशाला अॼु में कंप्लीट थी वेंदा। इरादो इहो ई आहे, वधीक अलाह खे ख़बर। सो हाणे हलंदमि किचन में, कुझु खावां पीआं बि ऐं कुझु जेको आहे लंच जी बि तयारी कयां। सभिनी खां पहिरियों त हिंदाणो कटियल पियो आहे, इहो खाईंदमि, बल्कि कढी छॾियां। ॿाहिरि सॼो त न खाईंदमि, इन मां कुझु मूंखे खाइणो आहे। ऐं ॿियो इहो त सुबुह जो मां सुराण खे चया त पटाटा बॉइल करे वञे। वजह इहा हुई पटाटा बॉइल करण जी, त असां कल्ह पटाटा वठी आयासीं इलाही सारा, ऐं पहिरियों वारा बि पिया हुआ। त मां हुनखे चयो त पहिरियों वारा सॼा बॉइल करे छॾ। सो उहो बॉइल करे वई, त मां छिले रखिया आहिनि। हाणे हिननि मां कुझु पटाटनि मां भाॼी ठाहींदमि लंच जे लाइ, ऐं बाक़ी कुझु पटाटा मैश करे फ्रिज में रखंदमि। उनजो सुभाणे या राति जो ॾिसूं था जेको बि ठहियो। सो मां पहिरियों खाई पी वठां, उनखां पोइ हे कमु स्टार्ट कंदमि। अधु पटाटा मां जेके आहिनि कटे हिते भाॼी ठाहिण लाइ रखिया आहिनि, ऐं अधु पटाटा मैश करे फ्रिज में रखी छॾिया। सुबुह जो हुननि जो कुझु पचाईंदमि या राति जो ॾिसंदासीं। ऐं हिन जे लाइ मां हीअ राई ठाही आहे। त हीअ भाॼी जेका आहे न, येलो भाॼी जे नाले सां हिन जी जेका वीडियो अथव। बसि फ़र्क़ु इहो आहे जो उन में मां कचा पटाटा बॉइल कया आहिनि, ईअं मसालो विझी। हिन में हे पहिरियों खां ई बॉइल थियल आहिनि, तंहिंजे करे मां जेको बॉइल थियलनि जी भाॼी थी ठाहियां, हीअ जल्दी ठही वेंदी। ऐं जेकॾहिं कचा हुजनि हा त पहिरियों कटे हिनखे इलाही देरि पचाइजे हा, त जीअं ॻरी वञनि पटाटा। सो इहो फ़र्क़ु आहे, पर साॻी ॻाल्हि आहे, त इहो ख़ासि फ़र्क़ु न आहे। ऐं अटो ॻोयो अथमि, ऐं हाणे जेको आहे धाणा वग़ैरह कटींदमि, मिर्च कटींदमि, त जीअं मां हिन भाॼीअ खे फाइनल कयां। हीअ मज़ेदार भाॼी तयारु आहे। ऐं मां कंदमि हाणे लंच। सुराण जी मानी वेड़े रखी आहे, ॿ थिया आहिनि पूरा। ऐं सुराण कॾहिं 2:30 2:30 बजे ईअं ईंदी आहे। त हाणे इहो लंच कंदमि मां, ऐं हुनखां पोइ नमाज़ पढ़ंदमि। हिन महिल टाइम थिया 5, ऐं चिकन घुरायो अथमि। सुराण खे कुझु पचाइणो हो, त उहा पंहिंजे लाइ अलॻि कंदी, ऐं बाक़ी चिकन मां धोई ऐं हिसा ठाहे फ्रीज़ कंदमि। ऐं अॼु राति जो सुराण ठाहींदी छा, चांवर, चिकन तहरी। हल मां ठीकु आहे। असां सिंधी माण्हू ताहिरी रुॻो चऊं गुड़ वारनि चांवरनि खे, त उर्दू वारी ताहिरी जी तहरी। अच्छा ठीकु आहे, बसि वा। ऐं मां बि कुझु कमु पई कयां, ऐं मां अॼु सॼी मंझंदि जेको आहे तक़रीबन मां रेस्ट न कयो आहे। ऐं मां छा थी कयां उहो तव्हांखे ॾेखारियां थी। हा, हे ॾिसो, हिते मां हे 120 स्क्वायर्स ठाहे पूरा कया। हाणे विच में चादर ई एॾी प्रिंटेड आहे जो तव्हांखे ख़बर ई न पवंदी। सो मां रखी थी ॾिसां हिन ते, त जीअं हिकु जहिड़ो प्रिंट गॾु न अचे। हाणे जीअं हे 2 साॻी आहे, त माना हे प्लेन भले अचे, प्रिंट जेको आहे मां पूरे में स्प्रेड कंदमि। यानी अगरि 4 पीसिस आहिनि मिसाल हिकिड़े जा, त उहे ईअं डिफरेंट इलाही डिस्टेंस सां उहे हिन में अचणु घुरिजनि। सो इहे रखी थी ॾिसां मां हिते। ऐं इहे सॼा मुंहिंजा ढेर ठहियो पियो आहे, अलॻि अलॻि कया अथमि, त जीअं कोशिशि करे हिननि खे डिवाइड कयां। ऐं पोइ हिननि जा ईअं बंडल्स ठाहे छॾींदमि। ऐं पोइ ख़बर न आहे मतां दौरो पए त मां अॼु ई ॻंढणु शुरू कयां। ऐं पोइ जेको आहे फ़िलहालु इहो कमु थी कयां, पोइ किचन में वेंदमि, पोइ ॾिसंदासीं। अज़ान आई आहे 3 जी हाणे ऐं मां वेंदमि नमाज़ पढ़णु। ऐं हे फ्रेम मां इन मक़सदु लाइ वरितो हो, हे वॾो वारो। मूंखे इहो त हे सुराण जो जेको एम्ब्रॉयड्री आहे
उहा मां हिन में फ्रेम कंदमि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो हो अञा हिन खां थोरो वॾो हुजे हा त बहितरु हो, पर मिलनि ई नथा त हाणे मुंहिंजे लाइ पोइ हे ई जेको आहे न बेस्ट रहियो। सो मां इलाही ख़ुशि थी थियां। चेंज न कंदमि मां हिनखे, कलर बि इहो ठीकु अथसि जीअं हे ऑफ वाइट हिन जी बेस आहे ऐं हे डार्क ऐं लाइट पिंक जा शेड्स आहिनि गुलनि में, त हे बि ईअं उन ई हिसाब सां हे हिन में हले थो इहो कॉम्बिनेशन। ऐं ॿी ॻाल्हि इहा त स्पेशली सुनीता, तव्हां चयो त सुराण जो हे प्रोजेक्ट मूंखे ॾेखारिजो, मां विसरी वई हुयमि। अॼु हे मां कढियो आहे फ्रेम करण लाइ त मूंखे यादि आयो त मां हिते तव्हांखे ॾेखारियो ई न हो, मां तव्हां सां प्रॉमिस बि कयो हो। सो प्लीज़ हे तव्हां ॾिसी वठो, हे क्रॉस स्टिच जेको हिन जो आख़िरी हिन महिल ताईं आख़िरी, ऐं फ्यूचर जी ख़बर न आहे जेको बि ठाहींदी। ऐं जेको मां चाहियां पई हिन खां हिकिड़ो मैट भराइण जे लाइ, उहो चए थी मां मैट्स न भरींदमि, मां रुॻो पिक्चर फ्रेम्स भरींदमि। सो हाणे मां पिक्चर फ्रेम त कोन्हे, त हिन में हे पइजी वियो। ऐं अञा हिते 2 फ्रेम्स पिया आहिनि, त उन्हनि में बि मूंखे कुझु न कुझु फ्रेम करिणो आहे। वरी जेको बि हुन में विझंदमि उहो यकीननि तव्हां सां शेयर थींदो। सो हे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। इहे फ्रेम्स जी तलाश हूंदी आहे जेका मूंखे इन सेकेंड हैंड मार्केट जा चकर हणाईंदी आहे। मार्केट त न आहे पूरो, पर जेको उन्हनि जा स्टॉल्स, उन्हनि जा संदल, उन्हनि जा चकर हणाईंदी आहे। सो मूंखे ईअं हुतां कॾहिं कम जूं बहितरीनु शयूं मिली वेंदियूं आहिनि। टे पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती ऐं हाणे मां अची वई आहियां मथे। हे पुराणी अख़बारूं खणी आई आहियां त जीअं हिन खाननि में विछायां ऐं कुझु न कुझु मां जेको आहे हिन में सामान शिफ्ट कयां, छो त राजी मानी सुञाण थी करे ऐं मां मुंहिंजा स्क्वायर ज़िलीअ जा पूरा थी विया, त अॼु मां उन्हनि खे ॻंढींदमि कोन। सो हेॾां मां पर्दो मथे कयो आहे त जीअं रोशनी थिए, बत्ती नथी ॿारियां मां, बसि सही आहे, कमु थी वेंदो। सो हीअ मुंहिंजी निम थी नज़र अचे हितां, ठीकु आहे, हाणे काफ़ी रोशनी आहे न। सो मां हाणे हिते बि पंहिंजो पहिरियों अख़बार विछाईंदमि हिन में ऐं उन खां पोइ सामान शिफ्ट कंदमि। अख़बारूं विछाए वरितियूं आहिनि ऐं ॾाढो हिन जो पेंट ख़राबु थी वियो आहे। सो हिते बीठे बीठे मूंखे हिन जे मेक ओवर जा आइडियाज़ बि अचनि पिया, पर फ़िलहालु त हिन में जेको आहे सामान शिफ्ट कयां, पोइ सोचींदासीं फ़ुर्सत में कॾहिं, जे फ़ुर्सत मिली त मिलंदी बि त मां हुनखे फ़ुर्सत त रहण ई न ॾींदमि, ठीकु आहे। सो इहे सभिनी खां ऐं माशाल्लाह हिन में एॾी सारी स्टोरेज जी गुंजाइश आहे ऐं इलाही डीप खाना आहिनि ऐं 5 पूरा, त घणो कुझु घणो सामान मुंहिंजो हिन में अची वेंदो आहे। सो मां हे फाइनली शिफ्ट करे छॾिया आहिनि। हेठियों खानो अञा ख़ाली आहे ऐं हे सभु उहे रिलियूं आहिनि हिन में जेके असां रेगुलर आयो वियो हूंदो आहे त यूज़ कंदा आहियूं। एक्स्ट्रा टॉल आहिनि ऐं एक्स्ट्रा चादरूं, एक्स्ट्रा मीन्स रोज़ वारियूं जेके आहिनि इस्तेमाल जूं। कुझु पैक थियल शयूं आहिनि जेके अञा मां खोलियूं न आहिनि ऐं खोलण बि नथी चाहियां फ़िलहालु। हेठि वेहण जूं छऊं आहिनि जेके मां इलाही सारियूं आइडियाज़ ते सेल लॻल हुई त वरितियूं हुयूं, आस्ते आस्ते निकिरंदियूं रहंदियूं, कुझु कढियूं बि आहिनि। ऐं हिते मुसल आहिनि 4-5, त साम्हूं आहिनि त कोई अचे वञे त असां कढी वठूं। बाक़ी सुराण जो त पंहिंजो मुसलो ॿाहिरि हूंदो आहे ऐं अञा नयूं रिलियूं हिन में न रखियूं, उहे पैक करे थेलियुनि में विझी पोइ रखंदमि। अॼु जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे। मां बेइंतहा पघिरजी ऐं सफ़ा गर्मी थी महसूसु कयां ॾाढी, ऐं सुराण आई आहे मथे वॉक करणु। सो उहा वॉक थी करे हाणे मां हलंदमि हेठि, ठीकु आहे। हेठि कयूं, कर्टन खोलियो ऐं ॾाढी हालति बुरी आहे मुंहिंजी पघर में ऐं थकु न थियो आहे, छो त मां पंहिंजी दिलि सां कमु कयो आहे, शौक़ु सां कमु कयो आहे। सो हाणे हलंदमि, वेंजंदमि ऐं पोइ सांझीअ जी निमाज़ जी तयारी कंदमि। ऐं अञा हेठि कुझु पियो आहे, हेठि कुझु छा घणो कुझु पियो आहे। मुंहिंजा 3 दॿा ऐं मुंहिंजो कॿाड़ो, हे ॾिसो संदल भरियो पियो आहे। हितां टेबल बि मां हटाए छॾी आहे, मथे स्टोर में रखी आहे ऐं अजीब अजीब शयूं न। हाणे लाड़काणे वारे घर में कमु थियो त उतां जॾहिं लाड़काणे वारो घर ठहे पियो त हे बोर्ड हुया कोई बिजली जा, पर मूंखे जो एॾा सुहिणा लॻा त जेके बि उते छित ते मथे बचियल पिया हुआ इहे मां सभु खणी आई हुअमि, पर अञा ताईं मां हिननि जो कुझु कयो न आहे ऐं मूंखे करिणो आहे। त अहिड़ियूं शयूं, हे ट्रेज़ आहिनि, हे काठियूं आहिनि, अलाए छा छा मां वठंदी रहंदी आहियां, ठीकु आहे। उनखां सवाइ हिन में बोतलूं आहिनि, हिन में फ्रेम्स आहिनि, हिन में बि ईअं ई हे गुल वरिता हुया मां, जेके मां यूज़ बि कंदी रहंदी आहियां इलाही दफ़ा। ऐं हे फ्रेम वरितो, तव्हांखे यादि हूंदो, ॾाढो प्यारो आहे, जंहिंजे लाइ मूंखे आइडिया बि आहे हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो। हा, हे सभु शयूं जेके आहिनि न,
काठ इहे मुंहिंजा वेंदा मथे जेका बाल्टी पई आहे हिकिड़ी ख़ाली उन में विझंदमि। ऐं नंढियूं नंढियूं हैंगर्स आहिनि, सो इहे राजी ऐं हादिया जे लाइ। ऐं हे पाठो त मां स्पेशली रखियो त हिन मां मूंखे हिकिड़ो आहे DIY ठाहिणो आहे ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो। सो बसि ईअं मां नथी चई सघां मूंखे टाइम कोन्हे, मूंखे टाइम ॾाढो आहे जेको मां ॿियनि कमनि में ख़र्च थी कयां। सो इनशाला आस्ते आस्ते सभु कम थींदा, ज़िंदगी रही त। हाणे हेठि हलिबो ऐं पहिरियों रेंजा टॉल खयूं त में हिकिड़ो किचन जो आहे, ऐं किचन जा टॉल मां इस्लामाबाद में वठी आई हुयमि। मज़ो ईंदो आहे न जॾहिं असां काई बि शइ कढंदा आहियूं त यादि ईंदी आहे भई फलाणे हंधा वरिती। त मां वई एसि ताईं आहियां त इहो यादि आहे, ॿियो उमिरि ते वई हुयमि उतां कुझु शयूं वरितियूं उहे यादि आहिनि। सो मथां इहो उछलियमि, हेठि पंहिंजो रओ बि जेको इंतिहाई पघिरिजी चुको आहे ऐं एक्स्ट्रा बचियल अख़बारूं बि। सो सुराण वॉक करे ईंदी त पाण ई जेको आहे डिनर तयारु कंदी। फ़िलहालु मां हिनखे हिते थी रखां, हीअ अञा ताईं हिते पियो आहे फ्रेम, ऐं मुंहिंजी मर्ज़ी ऐं ॿिया हुते बि कढी रखिया आहिनि मां जेके हुन जा पहिरियों मां फ्रेम कया हुआ। सो इहे सभु मुंहिंजो इरादो आहे, अॼु थिया या सुभाणे थिया त मां हिन भित ते फाइनली इहे मां हणंदसि। सो बसि हाणे कैमरा बंदि थी कयां, छो त मां कपिड़े जूं थेलियूं ऐं इहे थोरी देरि पहिरियों जेको मां हिते विछाए पई ॾिसां पीसिस, त हे रिलियूं ऐं विहाणो एक्स्ट्रा खणी हिते रखियो हुअमि। ऐं हे सॼा मां पिनअप करे रखिया आहिनि, पिनअप करे ऐं नंबर्स हणी A1 आराम आराम सां ॻंढिबियूं। बास्केट ख़ैर सां ख़ाली थी वई। ऐं हाणे हीअ मुंहिंजी बास्केट भरिजी वई आहे मेरनि कपिड़नि जी, जंहिंमें मां रोज़ानो वेंदी आहियां कपिड़ा ठूसींदी। सो बहरहाल इहे बि धोइणा आहिनि, इनशाला सुभाणे कोशिशि कंदमि। हे मशीन जो ढक पियो आहे हिते सुराण ठाहे थी रायतो, ऐं हिते पुलाउ खे दम ॾिनो अथई। दिस इज़ अनियन अला तोबा ऑनियन टोमेटो डिप। हलो मां थोरा सिंधी तुंहिंजी सिंधाणी ॻोठाणी मां आहे, ठीकु आहे। ऐं पुलाउ वरी तुंहिंजी तहरी, बसि हाणे छा कयूं, हिते पुलाउ थो पची रहियो। पुलाउ जी शिकिल ॾेखारियां थोरी, अलाउ करीं थी तूं मूंखे? हा हे मज़ेदार, ॾिसण में त ॾाढो मज़े जो आहे। रायतो बि ठाहे थी। सो मां तव्हांखां हाणे मोकिलाईंदमि हिते। मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो व्लॉग मुंहिंजो वणियो हूंदो। ऐं हिन महिल मुंहिंजी जान छुटल आहे, ऐं हाणे पको प्रॉमिस आहे मां सफ़ा सिलाई न कंदमि राति जो, मां पाण खे ॾाढो थकाए थी छॾियां। मोकिलायूं था हाणे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो। इनशाला सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं अलाह भाई।